अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में वली का रावया मारवी थी। सबका पेरी शाम कनासी हेडलाइंस। इमरान यासीर जे सीबेक मनसूबे थी फॉरेंसिक ऑडिट से चीन सख्त नाराज़ है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान यासीर सीबेक जो ख़राब हाल कयो। पीका ऑर्डिनेंस ते हुकूमत की इजाज़त बिना सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख्वास्त दाख़िल कंदड़ FIA ऑफिसरन खिलाफ कार्रवाई थींदी। वज़ीर आज़म पारां कानून वारे विभागी वज़ीर के पीका ऑर्डिनेंस ते हिकदम नज़रसानी करे सहाफ़त की आज़ादी की मुनाफ़िशिकूं ख़त्म करण की हिदायत। इम्पोर्टेड हुकूमत नामंजूर, हकीकी आज़ादी घुर्जे। इस्लामाबाद से कॉलिंदस 20 लख का वधीक माण्हू ईंदा। हिकु चूंडियल हुकूमत के साज़िश ते हटाए पियो। एक मीर जाफ़र ऐं मीर सादिक साज़िश जो हिस्सो बणिया। KP मां सिर्फ़ हिकु लोटो निकितो। हुन अञा ताईं पेशाब रचण जी जुरत नाहे कई। PTI चेयरमैन इमरान खान जो एबटाबाद में जलसे ते ख़िताब। नसरीन जलील के गवर्नर सिंध मुक़रर करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म असम्बली सदर के मोकिले छॾी। MK पारां सिंध जे गवर्नर जे उहिदे लाइ नसरीन जलील के नामज़द कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नसरीन जलील के गवर्नर सिंध मुक़रर करण वारी असम्बली सदर आरिफ अलवी खे उमाणे छॾी। MK पारां सिंध जे गवर्नर लाइ नसरीन जलील, आमिर खान, आमिर चिश्ती, वसीम अख्तर ऐं किशोर ज़हरा खे नामज़द कयो वियो हो। सदर जी मंजूरी खां पोइ नसरीन जलील अधु सिदीअ खां पोइ सिंध जी गवर्नर बणजंदड़ पहिरीं औरत बणिजी वेंदी। पंजाब मां खैबर पख्तूनख्वा लाइ अटे जी फराहमी शुरू। खैबर पख्तूनख्वा में अटे जी फराहमी बावजूद क़ीमतनि में घटिताई न आई। अधु मण अटे जो थेलो 1400 रुपयनि में विकिरो थियण लॻो। अटे जे डीलर्स चवण आहे त मार्केट में अटो पहुचणु शुरू थी वियो आहे। सरकारी कोटा ते अटो न मिलण सबबि अटे जूं क़ीमतूं वधण जो ख़दशो आहे। आमिर लियाकत जी घरवारी दानिया शाह मुड़िस खिलाफ सबूत अदालत में पेश करण जो इशारो ॾेई छॾियो। दानिया शाह इल्ज़ाम मड़ियो आहे त आमिर लियाकत नशो कंदो हो, नौकरनि जे साम्हूं इज़त न कंदो हो। केस वखां 3 भेरा मात ॾिनी ऐं हिकु भेरो घुटो ॾियण जी बि कोशिशि कई। दानिया शाह मौजूब जेकॾहिं हू ग़लत औरत हुई त हुन साण शादी छो कई। केस दाख़िल करण बाद आमिर लियाकत खे धमकी ॾेई रहियो आहे। हू आमिर लियाकत सां सलाह करणु नथी चाहे। फरागोगी मुस्लिम लीग नून जे अगवान अता तारड़ के कानूनी नोटिस मोकिले छॾियो। वकील असर सिद्दीक मार्फत मोकिलियल कानूनी नोटिस जे मतन मूजिब अता तारड़ प्रेस कॉन्फ्रेंस में फराह खान ते कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम मड़िया आहिनि, जंहिं ते हू 7 ॾींहं अंदरि माफ़ी वठे। मुस्लिम लीग नून जे अगवान अता तारड़ चयो आहे त फराह खान खे एतिराज़ आहे त केस गोगी छो चयो। हू पाण कोर्ट में वञण जो सोचे रहियो हो। कानूनी नोटिस जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो ऐं सबूत पेश कया वेंदा। इमरान खान जी हुकूमत दौरान संदसि घरवारी जी साहेड़ी फराह खान जे घर ते 24 कलाक पुलिस पेरे जो इंकशाफ। एक पुलिस ऑफिसर जो चवणु आहे त इमरान खान जी हुकूमत में पंजाब पुलिस जा एहलकार फराह खान जे घर ते 24 कलाक पहिरो ॾींदा हुआ। लाहौर जे डिफेंस जे पोश इलाइक़े में फराह खान जे घर ते हर वक़्तु पुलिसूं 3 गाॾियूं मौजूदु रहंदियूं हुयूं। नेब ज़रिए जो चवणु आहे त फराह खान खिलाफ़ आमदनी खां वधीक मिल्कियतनि ऐं मुबैना मनी लॉन्ड्रिंग जी जांच जारी आहे। फराह खान जे मुड़िस एहसन जमील गुज्जर 12 मई ताईं पाकिस्तान अचण जो ऐलान करे छॾियो।
पीपल्स पार्टी जो अगुड़ो MPA हाजी अनवर खान वह लाॾाणो करे वियो। हाजी अनवर खान वह जी जनाज़ा नमाज़ सुभाणे ॻोठ तमाचाणी में अदा करण बाद संदसि मड़मिती मां हवाले कयो वियो। हाजी अनवर खान वह जे लाॾाणे ते अॻूणी सिरासी पुलिस सरदारी फ़ियाल तालपुर वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, सूबाई वज़ीर नासिर शाह, MPA सैयद फर्द शाह ऐं MPA सैयद अवेस कादिर शाह पारां पुरनि सादिक जो इज़हार। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु ॿारनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। हिन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु माउ जे मुक़दस रिश्ते जी अज़मत ऐं अहमियत खे उजागर करणु ऐं माउ लाइ मोहबत खे हथी ॾियणु आहे। माहिरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां सॼे मुल्क में तक़रीबूं रखियूं वयूं आहिनि, जंहिंमें माउ जी शान ऐं इस्मत जे मुख़्तलिफ़ पासनि ते रोशनी विधी वेंदी। सांगड़ भरिसां नौजवान गोलियूं हणी क़तल। वाटर स्टाफ वटि नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो पियो। मक़तूल जी सुञाणप अब्दुल हमीद रोही तौर की। पुलिस पहुची लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वासी वेझो हथियारबंदनि जो घरनि ते हमलो। फारिंग में हिकु ॼणो क़तल, टे ज़ख़्मी। रियालकोट भरिसां ॻोठ घर पंहिंजा में कटोर हमले में कानू वाची वियो। संदसि घरवारी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी लाड़काणे मुंतक़िल। वारिस वाची पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जलपाणी कटोर तकरार तां पेश आयो आहे। हैदराबाद के कतरवारे इलाइक़े में नारीअ जो लाश लेलीबाग में लाश लुढ़ंदे ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पाणी मां कढराए वरितो। पुलिस मूजिबि नारीअ जी उमिरि 15 खां 16 साल आहे। संदसि सुञाणप न थी सघी आहे। मिठियाणी ऐं गड़ी खैरो भरिसां रोडहासन में वॼणा हयातुनि लाइ वेठा। मिठियाणी वेझो ॻोठ करण भट्टी में ड्राइवर गाॾी रिवर्स कंदे ज़ीशान कोरी ऐं बाबर भट्टी मथां चढ़ी वई। ज़ीशान कोरी मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। बाबर भट्टी खे गणती जोगी हालत में नौशरो फिरोज़ मुंतक़िल कयो वियो। कड़ी खैरो भरिसां ओस्ता मोहम्मद रोड ते मोटरसाइकिल ऐं वेगन में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में ॻोठ फासिल ब्लेटी जी रवासी अफ़गान ब्लेटी मौत थी वई। सांगड़ वेझो मुबैना ज़हरीलो खीर वापराइण सबबि हिक ख़ानदान जा 15 ॼणा बेहोश थी विया। ॻोठ मदन चललाणी में ज़हरीलो खीर वापराइण सबबि हिक ई घर जे बेहोश थियल 15 भातियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल। टिनि ॿारनि ऐं हिक औरत जी हालत गंभीर जोगी आहे। मौसमियात जे माहिरनि ख़बरदार कयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में ईंदड़ ॾींहनि में बदतरीन हीटवेव जो ख़दशो आहे। माहिरनि मूजिबि साल जो गरम तरीन महीनो अचणु बाक़ी आहे। इम्कानी हीटवेव सां हज़ारे माण्हू हयातूं विञाए सघनि था। माहिरनि ख़बरदार कयो आहे त गर्मी जी लहर जो मुदो रुॻो थी सघे थो। पाकिस्तान ऐं भारत में मार्च ऐं अप्रैल जे महीने में 40 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक गर्मी पद रहियो, जंहिं सबबि 1 अरब माण्हू मुतासिर थिया। हंगरी में ज़ालनि खे खुले ते खणी दौड़ाइण वारो दिलचस्प मुक़ाबिलो। रेस में 30 खां वधीक जोड़नि जी शिरकत। 260 मीटर जे रस्ते में रुकावटूं ऐं गप रखियलु थी। You told me the story of the war,
When the ground shook and the sky burned. But I have returned to have my vengeance. जग मशहूर वेटर सीरीज़ की नई फिल्म टीवी ऑफ वाटर जो ट्रेलर जारी कर वियो। फिल्म हलंदड़ साल दिसंबर में रिलीज़ कई वेंदी।